पाकिस्तान जो चइनि सूबनि मां हिकु अहम सूबो आहे जेको पाकिस्तान जे ॾखण ओभर में वाक़िआ आहे। तारीख़ी तौर ते उहो सिंधी माण्हुनि जो घर रहियो आहे। उनखे मक़ामी तौर ते वादी मेराण जे नाले सां बि सॾियो वञे थो। पखेड़ जे लिहाज़ खां सिंध टियों वॾो ऐं आबादी जे लिहाज़ खां ॿियों वॾो सूबो आहे। पंजाब खां पोइ सिंध जूं सरहदूं ओलह में बलोचिस्तान, उत्तर में पंजाब सां, ओभर में भारत जे रियासतनि राजस्थान ऐं गुजरात सां मिलनि थियूं, जॾहिं त सिंध जी ॾखणी सरहद अरबी समुंड सां मिले थी। सिंध जी सरज़मीन घणो करे सिंधु दरिया जे वहिकिरे सबबु आबाद आहे। जॾहिं त उन जे ॾखण ओभर में थर रेगिस्तान वाक़िआ आहे जेको इंडिया जी रियासत गुजरात ऐं ऋण ऑफ कुछ रेगिस्तान मिली वञे थो। सिंध जी ओलह में खेरथर जबल वाक़िआ आहे। सिंध जी आबहवा ऊन्हारे जो सख़्तु गरम ऐं सियारे जो सख़्तु थधी रहंदी आहे। सिंध सूबे जे गादी जो हंधु कराची पाकिस्तान जो सभ खां वॾो वापारी मर्कज़ आहे। कराची पाकिस्तान जो ॿियों सभ खां वॾो सनअती शहर आहे जेको सूबे जे गादी जो हंधु पिणु आहे, जिते लातादाद मुल्की ऐं बैनुल अक़वामी बैंकनि जो सिस्टम पिणु मौजूदु आहे। पाकिस्तान जा ॿ अहम बंदरगाह बिन क़ासिम बंदरगाह ऐं कराची बंदरगाह पिणु सिंध में आहिनि। बाक़ी सिंध ज़राइत वारी सनअत ते मुश्तमिल आहे जेकी लातादाद मेवा, भाॼियूं ऐं फ़सुल पैदा करे थी, जेकी समूरे मुल्क में इस्तेमालु कया वञनि था। सिंध सूबो पाकिस्तान जे दवा साज़ सनअत जो पिणु मर्कज़ आहे। सिंध पंहिंजे मुख़्तलिफ़ सक़ाफ़त जे करे मशहूरु आहे, जंहिं ते घणो तणो असर सूफ़ीज़म जो आहे। केतिरियूं ई अहम सूफ़ी मदारूं सॼी सिंध में मौजूदु आहिनि, जेकी लातादाद अक़ीदतमंदनि खे पंहिंजे तरफ़ छिकनि थियूं। सिंध पाकिस्तान जो अकेलो सूबो आहे जंहिं में सभ खां वधीक हिंदू दीवान रहनि था। उनखां अलावा कराची बि पाकिस्तान जो वाहिद शहर आहे जिते जुदा जुदा क़ौमूं आबाद आहिनि, जिन में महाजर जेकी 1947 में इंडिया मां हिजरत करे आया हुआ, बर्मी, बंगाली वग़ैरह, जंहिं जे नतीजे में कराची में केतिरा ई भेरा नस्ली जहिड़ा पिणु थिया आहिनि। सिंध में गजल क़ौमनि जे साइंसी सक़ाफ़ती इदारे तरफ़ां 2 विरसा पंहिंजे इदारे तरफ़ां मंज़ूर कया विया आहिनि, जंहिं में हिकु मकली जूं टकरियूं, ठटो ऐं ॿियो मोहन जो दड़ो लाड़काणो।